नाज़रीन, सिंध एक्शन कमेटी पारां अवामी राब्ता मुहिम के सिलसिले में घगर फाटक खां छटे ताईं रैली कढी वई। ॾिसूं था घारो मां अब्दुल रशीद पंवर जी ही रिपोर्ट। मौजूद आहियां घारो शहर में। हिते जेका सिंध एक्शन कमेटी राब्ता मुहिम जो ऐं जलसनि जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन हवाले सां छो त हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं, त हिन हवाले सां हिननि जो छा चवणु आहे? गगर खां वठी घारे ताईं ही वलवलो ऐं जोश, ही सिंध एक्शन कमेटी ऐं क़ौम परस्त तहरीक जी क़यादत जो इस्तक़बाल हुक्मराननि जे आॾो अॼु उन्हनि खे वाखो कयो आहे त सिंध एक्शन कमेटी, सिंध जी क़ौम परस्त तहरीक ही जेका जदोजहद कई आहे हीअ कानूनी आहे, धरतीअ जे तहफ़ुज़ जी आहे। वतन सिंध के जेका कब्ज़ागिरी इस्लामाबाद सिंध जे हुक्मरान जो आशीर्वाद सां उन्हनि जी मुकमिल पंहिंजो सहूलियतकारीअ सां जेको थी रहियो आहे, इन ख़िलाफ़ हींअर माना समूरी पंहिंजो सिंध माना सरापा एहतिजाज आहे। वतन असां माण्हुनि जो आहे, तारीख़ी तौर ते सिंधियुनि जो वतन आहे। कंहिंखे बि कंहिं मेगा रिहाइशी मनसूबे जे नाले में, कंहिं प्रोजेक्ट जे नाले में, कंहिं रिथा जे नाले में उन ते कब्ज़े करण जो हक़ ऐं इख़्तियार न आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे वतन जे लाइ, उनजे बचाव जे लाइ पंहिंजी जदोजहद जारी रखूं। 6 जून ते जेको तारीख़ सां एहतिजाज थियो, उन ई तसलसल में अॼु सिंध एक्शन कमेटी जी क़यादत सिंध जे माण्हुनि सां राब्तो करण जे लाइ निकिती आहे। हिकु भेरो ॿीहर सिंध में सुजागी जो सॾु ॾियूं त माण्हू सुजाग थियनि, वरी जॾहिं असां ॿीहर कराची हलूं त लखनि जे तइदाद में उन खां वधीक ताक़त ऐं सघ सां हलूं त असां चऊं त असांखे ज़मीननि ते कब्ज़ो मंज़ूर कोन्हे, घरनि जी आबादकारी मंज़ूर कोन्हे, वसीलनि जी लुटमार क़बूल कोन्हे। हिते जेको अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में सिंध एक्शन कमेटी जो जेको दाबेची घगर खां घारो, गुजो, ठट्टो, उन खां पोइ सिजावल बदीन वारी साइड ते जेको अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में ही शुरूआत कई वई आहे। हिन जो मक़सदु जेको आहे उहो इहो आहे त बहरिया टाउन ऐं DH ऐं कराची जे मुख़्तलिफ़ मक़ामी माण्हुनि जे ॻोठनि जी ज़मीननि ते कब्ज़ा ऐं कब्ज़ा माफ़िया जेके हावी थींदी पई वञे, उन ते जेके गैर सिंधी ऐं ॿाहिरी माण्हुनि खे उते आबाद कयो पियो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ ही जेका जदोजहद जारी कई आहे। असां इहो हुकूमत खे इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंध जा माण्हू कंहिं तरीक़े सां का शइ सिंध ते बर्दाश्त न कंदासीं। हीअ जेकी वलार आहे सिंध मथां, इहा बहरिया टाउन जहिड़ा मनसूबा, उनखे असां सॼी सिंध रद्द करे चुकी आहे। अॼु सिंध जा माण्हू उन शइ खे साबित करे चुका आहिनि त बहरिया टाउन कंहिं बि सूरत में सिंध जा माण्हू उनखे बर्दाश्त न कंदा। सिंधी क़ौम खे सिंध जी धरती ते को बि काबिज़ ऐं जाग्राफियाई हिसाब सां जेका उन्हनि बिगेड़ कई आहे ज़रदारी ऐं मलिक रियाज़, उहो कंहिं बि क़ीमत ते क़बूल न आहे। वरी बि क़ौमी कारकुननि ते ऐं क़ौमी अॻुवाणनि ते जेके केस दाख़िल कया विया आहिनि, असां उनजी मज़मत कयूं था। असां इहो चाहियूं था त इहे केस ख़तमु कया वञनि। सिंध एक्शन कमेटी जा अॻुवाण जेके सिंध सॼे में ऐं ख़ासि तौर ते हिन लाड़पट्टी वारे इलाइक़े में जेको आहे सो राब्ता मुहिम ते अॼु घारे शहर ऐं ठटे जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुॼंदा। अॼु सिंध एक्शन कमेटी ऐं सिंध जा माण्हू, ठटे जा, बदीन जा माण्हू, टंडे मोहम्मद ख़ान जा माण्हू मलक रियाज़ खे ऐं सिंध जी हुकूमत जेका मलक रियाज़ जी बहरिया टाउन जी वॾे में वॾी सपोर्टर आहे, उनखे ॿुधाईंदा त सिंध जा माण्हू गॾु आहिनि, मुतहिद आहिनि ऐं बहरिया टाउन खे कंहिं बि सूरत में सिंध जा माण्हू क़बूल कोन कंदा। असां पुरअमन सिंधी 7 करोड़ सिंधी इहो मुतालबो था करियूं त बहरिया टाउन, DH ऐं उन जहिड़ियूं जेतिरियूं स्कीमूं सिंध जी ज़मीननि ते वालार पियूं कनि, सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। सिंध जे क़ौमी तशख़ुस ऐं हज़ारनि सालनि जे वतन ते हिकिड़ी वालार आहे। उहो असांखे फ़लस्तीन वांगुरु बनाइणु चाहिनि था, उहो हिन सॼे साहिली पट्टी खे फॿाइणु चाहिनि था, उहो बहरिया टाउन ऐं ज़ुल्फ़िकार जे नाले में हिकु नओं जनाबपुर ॾियणु चाहिनि था। सिंधी इन ॻाल्हि खे रद्द था कनि ऐं पुरअमन सिंधी इहो मुतालबो था कनि त जेतिरा क़ौमी कारकुन 22 ऐं 28 FIR'नि में, दहशतगर्दी FIR'नि में जेलनि जे अंदरि आहिनि, फिलफौर उन्हनि तां इन क़िस्म जा कोड़ा केस ख़तमु कया वञनि। मलिक रियाज़ ऐं उन सां गॾोगॾु जेकी पीपल्स पार्टी आहे, उन्हनि जे
खे असीं वाज़े ॿुधाइण था चाहियूं त धरती जा वारस असां सिंधी क़ौम आहियूं, धरती जा वारस असां सिंध जा हलाली पुट आहियूं। तव्हां जेके बदमाशियूं करे पिया, इहा बदमाशी करणु फ़ौरन बंदि कयो। असांजे क़ौमी कारकुननि खे फ़ौरन जेको आहे सो जेलनि मां रिहा करियो ऐं उन्हनि ते कूड़ियूं एफआईआरूं कटियूं वयूं आहिनि, उन्हनि खे कूड़ियूं एफआईआर खे फ़ौरन जेको वापसि वठो ऐं असां जी जेकी आहे धरती उन ते कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो असां हीअ धारियूं वारा बर्दाश्त न कंदासीं।